छाछरे में कपलोर जी नोड़ी बिरादरी पारां पुलिस इंतजामिया जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त उमरकोट ज़िले में पीपीए खे वोट न ॾींदड़नि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं कंदे कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। ख़ासि करे उमरकोट जे तक में जंहिं बि एंटी पीपल्स पार्टी वोट कयो आहे उन्हनि सां सियासी इंतकामी कार्रवायूं कयूं पियूं वञनि, उहे बंदि करायूं वञनि। असां IG सिंध साहिब ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो था कयूं त अणधुरी जांच करे असां सां ऐं कपलोर जे नोड़ियुनि सां इंसाफ़ कयो वञे। हुननि चयो त पीपी हुकूमत अवाम खां इंतकाम वठण लाइ मनपसंद माण्हू मुक़ररु कया आहिनि जेकी ग़रीब अवाम जी ज़मीननि जा खाता बदिलाए ज़ुल्म कनि पिया। तपेदार पंहिंजे मनपसंद जो विहारियो वियो आहे, छाजे करे हुतां खां उन्हनि माण्हुनि जो जेको हुननि जे अगेंस्ट जेके वोट ॾिनो हो त हुननि जे ॿिन्हिनि जा रिकॉर्ड नंबर आहिनि उहे अॻिते पोइते कया वञनि ऐं डायरेक्ट ऐं जीअं हुते जी पुलिस आई आहे का बि नोटिस न ॾिनो, पहिरीं इंफॉर्मेशन ॾियणी पए थी, नोटिस ॾियणो पए थो, कानून में लिखियलु आहे। अॻवाननि चयो त का बि पार्टी थरवासियुनि ते ज़ुल्म कंदी त हू सभु हिकु थी वेंदा। हू कपलोर में पुलिस चढ़ाई जी मज़म्मत कनि था। जेकॾहिं थरवासियुनि सां को बि ज़ुल्म थियो त अॼु असां हिन एहतिजाज में इन्हनि असांजे जेको हिते खटियल हिते जा नुमाइंदा आहिनि जेके बि उन्हनि खे असां इहो ॿुधाइणु चाहियूं था त तव्हां इहो असांजे थरवासियुनि जे नियाणियुनि जी तज़लील बंदि कयो। जेकॾहिं उहा तज़लील बंदि न कंदो त तव्हां कहिड़ी पार्टी खां वाबस्ता हूंदो, असां अव्हां जो बाक़ाइदा घरनि जो घेराव कंदासीं। नोड़ी बिरादरी मुतालबो कयो त घरनि ते चढ़ाई करे औरतुनि ते तशद्दुद कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk